शाह साहब तो फरमाए त कलमो पढ़ा त काफर थियां, कलमो पढ़ा त काफर थियां, कलमो पढ़े केर जेकी पुछन था राह रसूल जी तिन सां आहे मुंहिंजो वेर। जेॾां भरिया रसूल पेर ऐं न भरिया ओॾे पेर। अब हाणे केरु सम्झे? हे त तव्हां अदब कयो वेठा आहियो त विड़ो आहे। हे छा पियो चए कलमो पढ़ा त काफ़िर थिया? ऐं जेके रसूल जी राह पुछनि उन सां मगी वेर थो रखां दुश्मन आहियां उन्हनि जो न। मदीने जा साईं जॾहिं हिजरत करे पे आया, बकरार बकरियूं बेचारियूं, साईं करीम उते बीठा हा, उन बकरार सां ॻाल्हियूं कयूं, उतां रवाना थिया गारे सौर में। जॾहिं महबूब हलिया विया त काफ़र उते आया, बकरार खे चयूं हे ॿ जवान आया हा, इहे केॾां विया? तूं मुस्लमान आहीं, पंहिंजो कलमो पढ़ी ॿुधा, इहे जवान केॾां विया? त हुन बकरार चयो अॼु कलमो पढ़ां त काफ़र थियां, कलमो पढ़े केर? पर मैं मुस्लमान पर अॼु जेके कलमो थो पढ़ा त कुफर में हलियो, काफ़र थी वेंदुसि। पंहिंजे महबूब सां सम्झ गदारी पोइ कई। पाण जॾहिं ईअं चयूं त हो काफ़र न, हे त असां खां वधीक दुश्मन आहे साईं, कलमे पढ़ण लाइ तयारी कोन्हे। पोइ भला हाणे कलमो पढ़ न, सिर्फ़ एतिरो ॿुधा त हे पेर केॾां पिया वञनि, इहे जवान विया केॾां? चयाईं त जेकी पुछन था राह रसूल जी तिन सां आहे मुंहिंजो वेर। यानी जेके इन्हनि जवाननि जी पुछा पिया करा उन्हनि जो त दुश्मन आहियां। बज़ाहिर हुननि ईअं सम्झो त हिन ही त मदीने वारे साईं जो एॾो मुखालिफ़ आहे जो पुछण वारनि खे बि विढ़ण लाइ तयार आहे। पर हुन आशिक़े रसूल जो मतलब जेके पुछन पया इन्हनि जो मां पक्को वेरी दुश्मन आहियां। वस हले तो तव्हांखे मारियां, तव्हां चओ मुंहिंजो वेर आहे, मुंहिंजा प्यारा दोस्तो। ऐं चयूं भला इहो बि नथो ॿुधाई त पोइ असां सां गॾिजी हल, पेर खणा, तूं बकरार रही माहिर रही, असीं शहर जा माण्हू आहियूं, मारारी जा माण्हू आहियूं, होशियार आहियो। तॾहिं उन थनार चयो त जेॾां इन्हनि जवाननि पेर भरिया आहिनि ऐं कतनि एॾां हलण लाइ तयार न, आऊं न हलंदुसि, हली ॾेखारियां, मुंहिंजो ईमान ख़तम थी वेंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हज़रत भिटाई घोट जहिड़ो इल्मु, चओ सुभान अल्लाह। प्यारा मुस्लमान भाइरो, साईं तो फरमाए जीअं मूं ॾिठो अॼु मां कोन ॾिठो, भेनर अवां कोन ॾिठो, माखी मिसरी खंड कनाला, ओ मिठल मोहे जो मिठो अॼु मां कोन ॾिठो। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि साईं फरमाए जेके तो बैत भाया से आयत न्यो मन लाइन प्रिय संदे पार दे, प्रिय संदे पार रे। भिटाई साहब जी सजी शायरी कुरान पाक जो तर्जुमो, सुभान अल्लाह। समझ भिटाई जो बैत कुरान जी आयत, कुरान जी आयत समझो, उन्हीं जो तर्जुमो समझो। ओ मुझा प्यारा भिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि उते पढ़ी वियो आहे जिते असां जा पेर कम ई कोन्हे। शाह साहब के खुदा लुदनी इल्म अता फरमाए। कुरान तो समझण ॾुखी ॻाल्हि आहे, पर भिटाई जो बैत भी समझण ॾुखी। सुभान अल्लाह।